नाज़रीन, जोग शरीफ जे हायर सेकेंडरी स्कूल में गटरन जो गंदो पानी बीहण खिलाफ़ उस्तादनि शागिर्दनि तरफ़ां एहतिजाज किया वियो आहे। उन ही हवाले से असां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम कादिर जतोई। जी गुलाम कादिर, आज तेज़ बरसातन का पोइ जेको गटरन जो गंदो पानी है वो हाई स्कूल जोग शरीफ में दाख़िल थी चुको है, जैसे करे हितां जेके शागिर्द आहिनि उस्ताद आहिनि उन्हनि सख्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। अचो तो उन हवाले से हितां जेके शागिर्द आहिनि उस्ताद आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं तो उन्हनि जो छा चवणु आहे। इन अथॉरिटीज़ के तो मेहरबानी करे असांजे स्कूल में जेका सफ़ाई कराई वञे ऐं जेको गटर नालो आहे उनजी सफ़ाई कराई वञे ऐं अॻियां कुझु माण्हू ॿुधण में आयो तो उहे जेको नेकाल बंदि कनि था, जॾहिं बरसाति पवे थी तो नेकाल बंदि कंदा, उहो जेको नेकाल बंदि थो थिए तो उहो ओवरफ्लो थियो असांजे स्कूल में अचे थो त असां उनखे चऊं था इहो जेको नेकाल जो सिस्टम बिल्कुलु सफ़ाई करे सिधो कयो वञे तो इहो पाणी जेको अॻियां निकिरी वञे त जीअं असांजे स्कूल में जेको इहो पाणी न अचे। गुज़िरियल 2 सालनि खां इहो सिलसिलो हले पियो, जीअं यूनियन जो चूंडूं न थियूं, इहे एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सिस्टम थियो आहे, तीअं गटर बंदि आहिनि। बार बार हर वारे लेटर लिखण जे बावजूदि झोक यूनियन जी इंतज़ामिया कंटार करे थी। हींअर असांजे कुझु दोस्तनि हिन मसइले खे हाईलाइट कयो आहे तो ॿुधण में अचे पियो तो उन खे बि यूनियन जो सेक्रेटरी आहे या क्लार्क आहे उहो धमकियूं पियो ॾिए, जिनजी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं असां 2 ॾींहंनि जो अल्टीमेटम था ॾियूं त 2 ॾींहंनि में जेकॾहिं शहर जा गटर न खोलाया विया त असीं रोड ते धरणो हणंदासीं। स्कूल में हिन वक़्तु गटरनि जो पानी अची रहियो आहे, उनजी बदबू जे बाद असीं वेही क्लासनि में नथा सघूं, एतिरी बदबू आहे जो असीं वेही नथा सघूं, पढ़ी नथा सघूं। महिरबानी करे ख़ुदा रा असांजे स्कूल जो पाणी निकायो वञे ऐं गटरनि जा नेकाल खोलाया वञनि। असांजे क्लास ऐं स्कूल में जेका गंदे पाणी जो आहे, असां वटि बरसाति जो पाणी थी वियो आहे ऐं उन गंदे पाणी जे करे क्लास में बदबू जाम थिए थी ऐं असीं सुकून सां वेही नथा सघूं ऐं एॾी त गंदी बदबू आहे, एॾी त गंदी बदबू आहे जंहिंमें जरासीम पैदा थियनि था, कंहिंखे मलेरिया छा कीअं मच्छर एतिरो मच्छर आहे, एतिरो मच्छर थींदो आहे गंदे पाणी जे मथां त सुकून सां वेही पढ़ी नथा सघूं। बरसातुनि जे पाणी जे करे जेका आहिनि हिते असांजे स्कूल में पाणी पी रहियो, जाम गटरनि जी सफ़ाई कोन्हे। जीअं त बरसाति जेकी पवंदी आहे उनजो जेको गटर निकाल सॼो स्कूलनि असांजे स्कूलनि में आहे, काफ़ी दिन खां पाणी जेको बीठो हो हिते ऐं हींअर कल्ह जेकी बरसाति राति पई आहे हिन करे जाम पाणी पी रहियो आहे। असां इहा ई अपील आहे त असांखे जेका स्कूलनि मां इहो गंदो पाणी कढियो वञे जीअं ॿार जेका आहिनि बीमारियुनि खां बची सघनि। जी तव्हां हितां जे जेके शागिर्द आहिनि ऐं उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन जो इहो चवणो हो त जल्द खां जल्द जेको गंदो पाणी उहो निकाल करायो वञे त जीअं हुननि जी तइलीम मुतासिर न थी सघे। कैमरामैन असद नवाज़ जिसकानी सां गॾु गुलाम कादिर जतोई, आवाज़ TV न्यूज़ जोग शरीफ।